गजा में इसराइल जो बेघर माण्हुनि जे कैंप ते हवाई हमलो, 29 फ़लस्तीनी शहीद, दर्जन ज़ख़्मी थी पिया। ॾखण गजा में ख़ान यूनिस शहर जे अलहुदा स्कूल वेझो बेघर माण्हुनि जी कैंप ते इसराइली फ़िज़ाई हमले में 29 फ़लस्तीनी शहीद ऐं दर्जननि खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इसराइली फ़ौज जी दावा कई आहे त हमास जे हथियारबंद विंग सां तालुक़ रखंदड़ हिक दहशतगर्द खे निशानो बणाइण लाइ गोलीबारी कई वई। सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स तां 20 करोड़ सार्फिन जो डेटा चोरी। साइबर सिक्योरिटी साइट्स मुताबिक़ हैकर्स 9.4 गीगाबाइट्स डेटा चोरी कयो वियो। चोरी थियल डेटा में सार्फिन जा नाला ऐं ॿियूं मालूमाती शयूं शामिल। एक्स पारां को बि बयान जारी नाहे कयो वियो। इलाक़ाई दहशतगर्दी रोकण लाइ पाकिस्तान सां गॾु कमु कंदासीं। टीटीपी ते हवाई हमलो करणु पाकिस्तान जो अंदरूनी मसइलो आहे। पेंटागन तर्जमान मेजर जनरल पैट्रिक राइडर चयो आहे त पाकिस्तान पंहिंजी सरहदुनि जी कीअं हिफ़ाज़त करे थो, उहो उन जो फ़ैसिलो आहे। सिक्योरिटी जा मसइला हल करण जो फ़ैसिलो पाकिस्तान खे पाण करणो आहे। सॼे ख़िते में दहशतगर्दी जा ख़दशा आहिनि। इलाइक़ाई दहशतगर्दी रोकण लाइ पाकिस्तान सां गॾु कमु कंदासीं। रूस यूक्रेन जंग कॾहिं न खटींदो। यूक्रेन हिकु आज़ाद मुल्क आहे ऐं आज़ाद ई रहंदो। अमरीकी सदर जो बाइडन जो नेटो जे 75 इजलास खे ख़िताब। अमरीकी सदर चयो आहे त नेटो इतिहाद आमरनि खे इक़्तिदार ते कब्ज़ो करण खां रोकण ते पुरज़म आहे। प्यूटन यूक्रेन जी जमहूरियत खे ख़त्म करण खां सवाइ कुझु नथो चाहे। अमरीका यूक्रेन खे वधीक दिफ़ाई निज़ाम फ़राहम कंदो।